अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम सां गॾु आऊं आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। कश्मोर मां मेहराब सिंधी जी ख़बर शामिल कंदासीं। कश्मोर सरदार लाइन पुराणे अॾे खां चाचड़ नौजवान अगवा। सूमर ॾींहं खां तारिक पुटु शहज़ादो चाचड़ अगवा थी वियो आहे। तफ़सील मूजिबि मोटरसाइकिल टैक्सी हलाईंदड़ तारिक पुटु शहज़ादो चाचड़ खे हिकु औरत हिकु नौजवान किराए जो आसरो ॾेई अगवा करे विया आहिनि, जंहिंजो हिन ॾींहं खां ॾस पतो कोन्हे। मुगेवीअ जे वारसनि CCTV कैमरा में वीडियो ज़रिए अगवा कंदड़ औरत ऐं नौजवान खे ॾिसी सघिजे थो। अगवा कंदड़ मुगेवीअ खे लाइन पुराणे रोड खां मथे फ़रार थी विया आहिनि। असां कश्मोर जे SSP साहब ऐं SHO साहब खां मुतालबो करियूं था असांजो नौजवान बाज़ियाब करायो वञे। असां ग़रीब आहियूं। वारसनि जी अपील।